ख़ास सिड़पकारी काउंसिल की एपेक्स कमेटी जो निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की सदारत हेठ इजलास जारी। आर्मी चीफ निगरान वॾा वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक इजलास में पढ़ी मुल्कनि जी सिड़पकारी ऐं सिक्योरिटी सूरत हाल स्मगलिंग की रोकथाम ऐं खयल क़दमनि ते गौर विचार। सिड़पकारी मनसूबनि ते लाॻापियल वज़ीरनि जी ब्रीफिंग। चइनी सूबनि जे निगरान वॾनि वज़ीरनि अमन अमान जी सूरत हाल बाबति आगाही ॾिनी। IMF सां कामयाब ॻाल्हियुनि खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में 520 पॉइंट्स जी वाध। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 57,200 पॉइंट्स जी सतह ते पहुची वियूं। इंटरबैंक में अमरीकी डॉलर 2 रुपयो 14 पैसा सस्तो डॉलर 286 रुपयनि जो थी वियो। पाकिस्तान IMF मिशन विच में थियल स्टाफ लेवल मुआदे की दिसंबर में एग्जीक्यूटिव बोर्ड पारा मंजूरी मिलण जो इम्कान। मंजूरी बाद पाकिस्तान के 70 करोड़ डॉलर मिलंदा। IMF इख्तियारियों जो चवण आहे त पाकिस्तान समूरा मुआशी हदफ हासिल करे वरिता आहिनि। कुछ महीननि अंदर पाकिस्तान में महांगाई में घटिताई जी उम्मीद आहे। KP में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। एक जवान शहीद। ISPR मूजिब इलाइक़े में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां गोला बारूद हथियार हथे। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कोलाची में ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जी फायरिंग में लांस नाइक मोहम्मद एजाज शहादत माणी। इसराइली फौज गजा में मस्जिद ते हमलो 50 नमाजी शहीद केतरा ही ज़ख्मी। इसराइली फौज पेरो ॿीहर गजा जी अलशिफा अस्पताल में दाख़िल थी वई। दाख़िली रस्ते जा कुछ हिस्सा तबाह करे छॾिया। गजा जूं 18 अस्पतालूं मुकम्मल तौर गैर फाल थी वयूं। इसराइली फौज उतर गजा जी पट्टी में इंडोनेशिया जे अस्पताल जे भरपासे खे वरी निशानो बणायो। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल गजा में जंग में वक़फ़े वारो ठहराव मंज़ूर करे वरितो। इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते जंग में वक़फ़े वारे ठहराव जे हक़ में 12 वोट पिया। अमेरिका बरतानिया ऐं रूस वोटिंग दौरान गैर हासिल। इसराइल गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जे ठहराव खे रद्द करे छॾियो। पाकिस्तान पारा गॾियल क़ौमनि खे गज़ा में अस्पतालनि ते हमले जो नोटिस वठण जो मुतालबो। पदेही ऑफिस जे तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त इसराइल गज़ा खे अहिड़ो इलाइक़ो बणाइण चाहे थो जिते केर बि रही न सघे। वज़ीर आज़म अरब लीग ऐं OIC जे गॾियल इजलास में फ़लस्तीन जी भरपूर हिमायत कई। गॾियल क़ौमनि खां गज़ा में अस्पतालनि ते हमलनि जो नोटिस वठणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट उर्दू मुक़ाबले में नौजवान के कत्ल करण वारे केस में पुलिस अमलदार अब्दुल कादिर की ज़मानत की दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत पारां ट्रायल कोर्ट के 2 महीननि में फ़ैसिलो ॿुधाइण जो हुकुम। 2021 में फैज़ान मदीना वेझो पुलिस नौजवान शिराज के कत्ल करे मुक़ाबले की दावा कई हुई। कराची में रेंजर्स कार्रवाई कंदे गैर कानूनी हलंदड़ हाइड्रेट्स डाहे पट करे छॾिया। 11 शवाबदार गिरफ़्तार। 9 वाटर टैंकर्स तवील में। रेंजर्स तर्जमान मूजिब नाथरन बाईपास वारे इलाइक़े में मंगो पीर में कार्रवाई कई वई। हेल ताईं 187 गैर कानूनी हाइड्रेट्स ख़िलाफ़ कार्रवाई करे 24 सील ऐं 163 डाहे पट कया विया। 174 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।
जोही में धरती टीवी जे रिपोर्टर सीनियर साफ़ी शामिर काराई जे क़तल थियल भाउ अमीर बख्श काराई जा कातिल पकड़ खां अचा पुलिस हेल ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार करे न सघी। सीनियर साफ़ी शामिर काराई जो चवणु आहे त हथियारबंद सरेआम घुमी रहिया आहिनि। संदसि जान खे बि ख़तरो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार करे मक़तूल जवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे।